हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। गुलसमू चैनल में तव्हांखे खुशामदीद चऊं था। आईबीएस अखर वारा जेके टेस्ट वठंदा आहिनि उन में पैटर्न जेको हूंदो आहे, सभ खां पहिरीं इंग्लिश जी शुरूआत थींदी आहे। उथक जेकी हूंदी आहे उहा इंग्लिश जी हूंदी आहे। त हाणे इंग्लिश जेको आहे कहिड़े नमूने जो ईंदी, कीअं क्वेश्चन ईंदा, पैटर्न कहिड़ो हूंदो टेस्ट जो, अॼु तव्हांखे उन जे बारे में ॿुधाईंदासीं। ठीकु आहे। त हाणे इंग्लिश जो जेको पैटर्न हूंदो, पहिरीं पहिरीं जेको क्वेश्चन हूंदो उहो अंग्रेज़ी जो हूंदो। ठीकु आहे। उन में रीडिंग ॾिनल हूंदी। छा ॾिनल हूंदी? रीडिंग ॾिनल हूंदी। तव्हांखे पैसेज पढ़णो आहे। पैसेज जेको पैराग्राफ मिलियल हूंदो उनखे गौर सां पढ़णो आहे। उन पैसेज खे पढ़ंदा, उन मां कुझु क्वेश्चन ॾिनल हूंदा। उन पैराग्राफ में कुझु क्वेश्चन ॾिनल हूंदा जंहिंमां तव्हांखे आंसर ॾियणा आहिनि। सम्झी ॻाल्हि? त तव्हांखे मेन पॉइंट जेकी तव्हांजी थींदी, पहिरीं पहिरीं जेकी आहे उहो तव्हांखे जेको पैराग्राफ तव्हांखे मिलियल आहे, जेकी रीडिंग जेकी तव्हां रीडिंग कंदा आहियो उन्हें के तव्हां गौर सां पढ़ंदा त तव्हांजा 2 3 4 क्वेश्चन उन मां ई हूंदा आहिनि, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ छा ईंदो? सिनोनिम्स ईंदा ऐं एंटोनिम्स ईंदा। सिनोनिम्स साॻी माना वारा जेके हूंदा, सिमिलर जेके हूंदा माना वारा, उहे तव्हांखे लिखल हूंदा। 2 3 4 बि ॾींदा आहिनि। एंटोनिम्स जेके ज़िद ईंदा आहिनि, अपोजिट जेके ईंदा आहिनि, उहे हूंदा 3 4। पहिरीं पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी मेन ई आहे त लेसन तव्हां पढ़ियो, मथे जेकी रीडिंग पढ़ी, घणो करे तकरीबन उन्हीं मां ई जेके आहिनि सिनोनिम्स बि ईंदा आहिनि, उन्हनि मां ई एंटोनिम्स ईंदा आहिनि। रीडिंग तव्हां कई, गौर सां रीडिंग पढ़ी, 2 3 सवाल तव्हांजा हल थी वेंदा। उन मां ई सिनोनिम्स ॾींदा आहिनि, उन मां ई एंटोनिम्स ॾींदा आहिनि। आई ॻाल्हि सम्झ में? न त वधीक तव्हां 16 जेके आहिनि उहे तव्हां पढ़ो। लाज़मी तव्हांजा ॿार पढ़ंदा हूंदा, को 6 क्लास में हूंदो, को 7 में हूंदो, को 8 में, को 9 में। त उन्हनि खे जेके लेसन मिलनि था, जेके बि सबक मिलनि था, उन्हनि जी तव्हां उन्हनि सां गॾु रीडिंग करियो, उन्हनि खे पढ़ायो। रीडिंग कंदा त तव्हांखे क्वेश्चनिंग सम्झ में ईंदी। जेके क्वेश्चन हुन मां ॾिनल हूंदा उन जो तव्हां आंसर ॾेई वेंदा। उन जी सिनोनिम्स जेकी आहे उहा बि तव्हां कढी वेंदा। उन जो एंटोनिम्स जेको ज़िद आहिनि उहे बि तव्हांखे अची वेंदा। ईज़ी हूंदा आहिनि, अहिड़ा ॾुखिया कोन हूंदा आहिनि। तव्हां सम्झो त अलाए छा एंटोनिम्स, अलाए कहिड़ा ईंदा, अलाए छा हूंदो, कुझु बि कोन हूंदा। सफ़ा ईज़ी हूंदा आहिनि, सवला जेके असांजे किताबनि में, मुआशरे में जेके लफ़्ज़ नंढा नंढा ॻाल्हाईंदा आहिनि, अहिड़ा ई हूंदा आहिनि। सिंपल टेस्ट हूंदी आहे, सफ़ा ईज़ी हूंदी आहे। सिर्फ़ु कॉमन सेंस इस्तेमालु कबो, सोचबो, तकड़ कोन कबी। ठीकु आहे। उन खां पोइ प्रीपोजिशन हूंदी। ठीकु आहे। ग्रामर में प्रीपोजिशन हूंदी। हिकिड़े एनटीएस जो जॾहिं मूं पेपर ॾिनो पिए, जंहिंमें आउं पास थियो एनटीएस में, त उन में प्रीपोजिशन मूं गौर कयो। एनटीएस में जेको लेसन हो न उन मां ई हो। थोरो बड़ी अंग वंग करे उन मां ॾिनो पिए, पर जेके सिमिलर कुझु जेके ऑप्शन हुआ उन में थोरो बड़ी हो। ऑप्शन माना अहिड़ा पे लॻा, 4 ऑप्शन ॾिनल हुआ, 4 ई जहिड़ा हिकु जहिड़ा। हाणे मूंखे परेशानी थी त हाणे प्रीपोजिशन आहे, इन हणा ते आला, आन हणा ते, ऑफ हणा ते, बिहाइंड हणा, थोरो हिते कंफ्यूजन थी पई। पर वरी बि आउं वापसि जेको थोरो लेसन ते पुॻो त असां जॾहिं टेस्ट ॾिनी तॾहिं रीडिंग जेकी आहे उन मां ई प्रीपोजिशन थोरी घणी 2 3 4 सवाल जेके बि हुआ प्रीपोजिशन जा उन रीडिंग मां ई हुआ, उन पैराग्राफ मां ई ॾिनल हुआ। त पैराग्राफ गौर सां पढ़ंदा, सिनोनिम्स बि तव्हांजा हल थी वेंदा, एंटोनिम्स थी वेंदा। प्रीपोजिशन जेकी आहे उहा तव्हां पढ़ो। ठीकु आहे। उहा तव्हांजी पोइ प्रीपोजिशन जा 2 3 सवाल हूंदा। उन खां पोइ आख़िर जेको आहे एरर। ठीकु आहे। हाणे एरर कीअं हूंदियूं? जेके हिकिड़ो सेंटेंस ॾिनल हूंदो उहो ग़लति ॾिनल हूंदो। ठीकु आहे। फॉर एग्जांपल हिकिड़ो जुमिलो ॾिनल आहे, हिते जुमिलो ॾिनल आहे, हुन में हिकिड़ी का ग़लती हूंदी। मिसाल तौर हिन में हिते ॾिनल हूंदो ए ॾिनल आहे, ही ग़लति आहे, या बी हूंदी, या मिसाल तौर सी आहे या डी आहे। त हिननि में छा हूंदो? ग़लती ॾिनल हूंदी, एरर ॾिनल हूंदो। पर हाणे ही जेको असां जुमिलो लिखियो आहे, सेंटेंस लिखियो आहे, हिन में कहिड़ी ग़लती आहे? किथे असांजो जेको वर्ड आहे उहो ग़लति आहे? मिसाल तौर तव्हांजो जेकॾहिं बी, जेको बी तव्हांखे शक थो पियो आहे बी जेको आहे इहो ग़लति आहे, एरर आहे, त तव्हां जेको तव्हांजी आंसर की हूंदी हुन में तव्हां बी जेको ऑप्शन लिखंदा। ठीकु आहे। त इहा जेकी अंग्रेज़ी जी टेस्ट आहे अहिड़े नमूने जी टाइप जी हूंदी। ग्रामर तव्हां पढ़ो। ग्रामर में पार्ट ऑफ स्पीच पढ़ंदा। टेंस जेके नंढा टेंस जेके थोरा टेंस पढ़ंदा। एक्टिव वाइज पैसिव ईंदा। एक्टिव वाइज ऐं पैसिव वाइज थोरा पंढ़ंदा त तव्हांजी पीएसटी जीएसटी जी टेस्ट सॉल्व थी वेंदी। को मसलो कोन्हे को। ई टेस्ट ईंदी, सभा इजी हूंदी आहे। सिर्फ़ु थोरो पंहिंजो ज़हन फ्रेश कंदा वञो, हींअर खां ई तयारी करियो त तव्हांखे सहूलियत थी वेंदी। पर हाणे तव्हां ॾिसंदा जॾहिं पेपर आहे, हाणे अख़बार में अची वियो, लेख अची वियो त मां टीचरी लाइ जेके जॉब्स अची वियूं, पोइ तव्हां वठ पकड़ कंदा, पोइ तव्हां थोरो परेशान थींदा। हींअर खां ई महिनत कंदा, तयारी कोशिशूं कंदा, त तव्हां इंशाल्लाह टेस्ट जेकी आहे उहा पास करे वेंदा। पीएसटी जीएसटी में
हेड़ी जेकी अंग्रेजी जी टेस्ट ईंदी आहे। थैंक यू सो मच।